नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बुकुम आलमु बिमा फी नुफूसिकुम इन तकूनु सालिहीन इन तकूनु सालिहीन फ़इन्नहु कान लिल अव्वाबीन गफूरा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जे मोहब्बत सा महबूब से दुरूद पा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व आलि बैती अजमईन। मोहतरम दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्हम्दुलिल्लाह सुबह खां वठी करे हिन महल ताईं हिन ॻोठ ऐं गिरदो नवाज जे मथां रब जे रहमतुनि जो मींहुं जारी ऐं सारी आहे। जिन वीचारनि ये अल्लाह जे नाले जो ख़ैर कयो, रब साईं उन्हनि जे इन ख़ैर खे मक़बूल मंज़ूर फरमाए। जेके वीचारा पंहिंजो ॾिहाड़ियूं तारीख़ां मज़दूरियूं सभु छॾे करे अॼु सॼो ॾींहुं जिन कलामुल्लाह खे ॾिनो, कलामुल्लाह इन जो बदिलो अहिड़ी जाइ ते ॾींदो जाते सभु छॾे वेंदा। अॼु जेकॾहिं असां कलामुल्लाह जो क़दुरु कंदासीं, कलामुल्लाह जे ॻाल्हियुनि खे दिल में विहारींदासीं, हंडाईंदासीं त कलामुल्लाह बि बेवफा नाहे, कलामुल्लाह भी बावफाया। हे अल्लाह जो कलामुल्लाह वरी एड़ी जाए ते वफा कंदो जाते न अबो सुञाणींदो, न अमड़ सुञाणींदी, न मिट, न माइट, न घरवारी, न बच्चा ॿार, को भी न सुञाणींदो, पर उन जाए ते अल्लाह जो कलामुल्लाह सुञाणींदो। हे दुनिया जूं ऐश इशरतूं, दुनिया जी जिंदगी, खाधो पीतो, बंगला, गाड़ियूं, ये सब इते ही रहिजी वेंदियूं, अॻिते आमाल सालिह कम ईंदा। अॻिते जेका असां ॿियनि सां ख़ैर ख़्वाही कयूं था, अॻिते उहा कम ईंदी। दुनिया में भी ख़ैर ख़्वाही कम थी अचे त आख़िरत वारे ॾिहाड़े भी ख़ैर ख़्वाही कम ईंदी। हदीस पाक में चए तो क़यामत वारे ॾिहाड़े हिकिड़ो शख्स अहिड़ो हूंदो जंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी, पोइ अल्लाह जे तरफ़ खां हुकुम थींदुसि काथों नेकी हथ करे आ त मां रब जन्नत ॾियां। जीअं असांजा नौजवान स्कूली मार्कुनि जे लिहाज़ सां परेशान हूंदा आहिनि त साईं काथों मार्कूं वधी मिलनि त असांजो पर्चो हल थी वेंदो। पोइ हिकिड़ो
वो शख्स हूंदो जंहिं वटि नेकी हिकिड़ी हूंदी ऐं हे शख्स जंहिं जी वरी नेकी हिकिड़ी खुटल हूंदी परेशान हूंदो पोइ अबे वटि ईंदो अवा मां तुंहिंजो बचो आहे दुनिया में तो मुझे मथों कख भी न सांदो है अज मुझे मथों दुखी घड़ी आई आ तू न मेहरबानी कंदे त ॿियो केरु मेहरबानी कंदो अबो चंदो ये जाइ अहिड़ी आहे जाते मां भी तुझो साथ नथो ॾेई सघां मां पाण नेकिन जे करे परेशान आ वरी तू मुखों वठण इहा भी त मुडों खुटे न मां नथो ॾेई सघां अमा ॾींदो अमा दुनिया में अबे जो रिश्तो तो पंहिंजे जाइ ते हो पर जीजल जेको तवारो रिश्तो हो वो अबे जे रिश्ते खां को मथे हो अबे एडा मुझे करे दुख तकलीफ़ा न ॾिठियूं जेके तू तकलीफ़ा ॾिठियूं जेके दुख ॾिठा हिकड़ी नेकी खुटी पया जीजल तू मेहरबानी कर दुखी घड़ी मुझे मथों आई आ अमर चवे थी दुनिया में जेको मुझे वसम होयो दुनिया में निभायो मां पर हिन जाइ ते मां खुद परेशान आ हर कंहिंखे पेर खटाए ये सब एलाज यो सब मंजर अल्लाह भी दिसे पियो वरी ॿाहिरि न ईंदो ॿाहिरि आओ नाव में तो करे मोटाए छॾींदसि घरवारी ॾींदो चवंदो सब कुछ तो मां तुझे लाइ कयो सब कुछ मां तुझे लाइ कयो दुनिया में हलाल हराम पराओ पंहिंजो मेड़े सेड़े अॼु सब कुछ तोखे ॾिनो हलाल मुजाए ठाराए मला हराम वाला बार केड़ी मुसा हालत हुई केड़ो असर हो सब कुछ तुझे लायो हाने नेकी खुटी पई हाने दुनिया में त मां तुझो चयो वतो एतरे ते मेहरबानी कर घरवारी चवे थी हे टाइम एड़ो आ जो मां भी तोखे नथी सुञाण सघां आती तू पांजू नेकियूं मुखे दे त मुझे लाए आसानी थी पवे उन खां बाद में औलाद दे त मां तां जे लाए लोड़े में तां जे लाए कमाए पुट न्याणियूं सब मोटाए छडींदा बेचारो ना उम्मीद हूंदो उन ना उम्मीदी वारे हालत में जी जो मोटी इंदो त एकड़े शख्स ते नजर पंदस वो पुछा कंदस यार तू परेशान तो नजर अचे चे यार एकड़ी नेकी खुटी पई आ रब जो हुक्म थियो आ नेकी का तो हथ कर त मां जन्नत ॾियां पोचे काडे काडे वे जे मां अबे अम्मा दे वे अबे मोटाए छड्यो अम्मा मोटाए छड्यो ॿाहिरन भेनरन न्याणिन संबूरन मोटाए छड्यो कहीं भी मुखे नेकी न ॾिनी चे यार महबूब मुस्तफा करीम साईं जो फरमान ॿुधला महबूब चो त जेको ॿे सां ख़ैर खाई कंदो जेको ॿे जे लाइ भलो सोचींदो त रब उन जे लाइ भी भलो सोचींदो हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान यार मां तुझो भलो तो सोचा मन रब मुझे ला भी को मेहरबानी जो फैसलो करे वजे तुझी हिक खुटला नेकी ते भी जन्नत नथी मिले मुखे ते नेकी हिकड़िया चे पर दिल जो यो फैसलो आ त तू जो भलो थे पर अल्लाह मालिका रब मेहरबान आ इहो सौदो भी रब दिसे इहो सौदो भी थोड़ो ॻाल्हायो मुझे भी साम्हूं मोबाइल पई आ टेम मां भी ॾिसां थो ट्रेपर जो टेम थियण वारो आ ये न सही ट्रेपर जो टेम आ इहो मां भी ॾिसां थो पियो पो अल्लाह से यो व्यापार सौदो दिसे पियो त पंहिंजन मोटाए छॾियुसि पर पराओ कम आयुस पर नियत इन सां त मां हिन सां भलो कयां त हो मूंसां भलो कंदो अल्लाह रब्बुल आलमीन वट बानो आयो सब दिसे पियो पर 164 रब पांजे ज़बान सां पुकाराए बाना दे खबर चे तो मुझा रब करीम नेकियूं त मुझे पूरियूं थी वयूं अल्लाह फरमास अबे ॾिनी हूंदई न सही अबे मोटाए छॾियो पोइ चइबो अम्मा ॾिनी हूंदई जी दुनिया में चइबो अमर ॾिनी हूंदई न सही अम्मा भी कोन ॾिनी भला घरवारी जे लाइ कमाई उन ॾिनी हूंदई जे न सही घरवारी भी कोन ॾिनी ॿाहिरनि जे न सही न ॿाहिरनि न भेनरुनि न औलाद भी कोन भी सुञाणे यौम यफिरुल मर्उ मिन अखी व उम्मी व अबी व साहिबती व बनी कलामुल्लाह लिखियो पियो ते पोडे खबर कहीं नहीं चे हिकिड़ो अन सुञातलो मां त कोन पो सुञाण्यास मुखे चे त यार मूं वटि नेकी हिकिड़ी आ तुंहिंजो भलो थे मन तुंहिंजे करे रब साईं मुंहिंजो भी भलो फरमाए अल्लाह फरमाए सो न बानड़े के त वठी आ
जॾहिं बानो आयो मुंहिंजा बाना ॾे ख़बर हिनखे पंहिंजे मिटनि माइटनि समूरनि मुंहुं मटे छॾियो कहीं भी साथ न ॾिनुसि हेड़े ॾुखी घड़ीअ में तूं हिन जो साथ थो ॾे ते मुंहिंजा रब करीम तोखे सब कुछ इल्म आ मांखे महबूब मुस्तफ़ा जो वो फरमान तो याद पवे मां कंहिं आलम सगोरे खां ॿुधोम त जेको ॿिए जो भलो सोचींदो त रब उन जे लाइ भलो सोचींदो मां इन जे लाइ भलो सोचुम हे त जन्नत में वञे रब चवे तो तू हुन जे लाइ छड़ो सोचो न मां बिनी जे लाइ सोचो आ मां अल्लाह बिनी के जन्नत ॾेई छॾी अॼु इहो दिल में वाइदो कयो त ॿिए जे लाइ जेको बि सोचबो भलो सोचो ॿिए जे लाइ जेको बि सोचबो भलो सोचबो अल्लाह अकबर हे जेके असांजे दिलनि में बीमारी अची वई आहे कुदूरत अची वई आहे हसद अची वियो आहे हिनखे अशो लटो छो आहे हिनखे नौकरी छो आहे हिनखे बाग़ छाजे करे आहिनि हिनखे ज़मीन छाजे करे आहे हिनजी उतरी वेहणी छो मथे आहे हिनखे हर को सुञाणे थो हर को सलाम छो आहे इहे जेका असांजे दिल में बीमारी आहे इन जो इलाज अल्लाह जे क़ुरान में आहे अल्लाह जो हक़ीक़ी भउ बाक़ी न त मां दोस्तन के वायदे में चवां तो पियो असां इंसानी सूरत में वनी बचा हूं बाकी असां जा कम जानवरन को टपी विया असां इंसानी शक्ल में त बचा हूं उनते मां गड़ी यासीन जो मिसाल तो दिया हाने घणो वक्त भी कोन गुजरेवा मुखे बुधायो से गड़ी यासीन में जेको वाक्यो तो खतरनाक हिक ही धक में हिक ही घर जा शब भाती फोत थी फरमाए कुल्लु मन अलैहा फानियो वयबका वजु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फरमाया वअनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अखरतनी इला अजलिन करीब फअसद्दक़ वअकुम मिनस सालिहीन वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून अज रोज वक़्त इंसान मंजर ॾिसूं था कहीं जाए ते गाड़ी कल्टी थियल नजर ईंदई कहीं जाए ते गाड़ी चिथियल नजर ईंदई अखबार जो सर अखबार जो सामू रखने तो के यो ही मालूम थींदो फलाने जाए ते एक्सीडेंट में 5 मरी विया फलाने जाए ते 4 मरी विया फलाने जाए ते 3 मरी विया फलाने जाए ते हेतरा खून थिया फलाने जाए ते हेतरा खून थिया इजराइल घुमई तो पियो पतो ही कोने सुबह जे टाइम ते त निकता हूं पतो ही नाहे त शाम जे टाइम ते लाइ वापस सलामत पहुचबो अलाए कोन पहुचबो राजे टाइम ते टीवी दिसंदे दिसंदे उते निंड अची वई सामो टीवी खुली पया यार जे सामो निंड अची वई कलमो त कोन भरई या ही खबर नाहे सुबह जे टाइम ते रात जेके सुता सुबह जे टाइम ते सा होयो ही कोन या तो खबर ही कोने रात जो सुमऊं था कलमो कोन भरियूं था अलाए यो आखिरी कलमो भी अलाए नसीब थियो अलाए न थियो ओ गफलतुल में गुजारन वारा ओ गफलतुल में गुजारन वारा इजराइल जावा का 24 कलाक इजराइल जावा का कनन ते हलनी था पो भी असा बुधी न बुधी करे ता छयूं अल्लाह अकबर असा नाले जा मुसलमान वनी बचाओ मुसलमानी किरदार ना परे जी गाल अजीब मुखे मंजर बुधायो जे जे करे मां वादन वो मंजर बुधाया तो पियो हिक ही टाइम ते हिकड़े घर जा भाती घुराए मर्ज़ी वारो वा इल्लमा अमरुहु इज़ा राद शैया अन यक़ूल लहू कुन फयकून
जेके अक्सर वाक़या ॾुखाईंदड़ थियनि था उहे शादियुनि में थियनि था। अक्सर जेके वाक़या ख़तरनाक थियनि था शादियुनि में। छो? गुनाह अल्लाह के लिकी वारो भी न वणंदो आहे, गुनाह ज़ाहिर ज़ूर वारो भी न वणंदो आहे, पर जेको दीद दिलेरी वारो गुनाह उन ते अल्लाह के गुस्सो वधीक ईंदो आहे। अब एकड़ो ज़ाहिरी इंसान आ, गुनाहगार आ, वनी करे चवेस अदा मुखो थी वई बेली आने माफ कर, पर एकड़ो चवे छा कंदे मुखे? गुनाह हो भी खतरनाक है भी खतरनाक, पर जेको दीदा दिलेरी सा ज़ाहिर ज़ूर गुनाह कयूं था रब जे ज़ात के उन ते ॾाढो गुस्सो अचे थो। अल्लाह जे ज़ात के उन ते ॾाढो गुस्सो अचे थो। तॾहिं रब गुस्से में अज़ाब भी अहिड़ा तो मोकिले जो खुशू मातम में तब्दील अल्लज़ी हो अज़हक व अबका। खिलाइण वारो भी अल्लाह, रोवाइण वारो भी तो खिलाइण वारो भी अल्लाह, रोवाइण वारो भी। केतरन खिलाईंदड़न के रुवारे छॾई, केतिरे रुवारींदड़न के खिलाई जो मर्ज़ीअ वारो वा। असां मुसलमाननि जूं शादियूं ईअं तो समझ में अचे जो गैर मुस्लिम ऐं मुसलमान जे शादीअ में को फर्क ई नज़र नथो अचे। हिकिड़े रिसाले में मां रिपोर्ट पढ़ियो, इस्लामाबाद में हिकिड़े हमरा जी वॾे हमरा जी कंहिंजी शादी ही। इस्लामाबाद में जंहिंजी शादी हूंदी हुआ ऐं उन इंडिया ॾों अदाकार घुराया। उन शादी जे प्रोग्राम जे लाइ उन्हनि अदाकारनि ऐं फनकारनि जो जॾहिं इंटरव्यू वरितो वियो त पाकिस्तान जो वियो तव्हांखे छा नज़र आयो? उन्हनि इंडिया जे अदाकारनि जी रिपोर्ट छपी जे असां त नाले में बदनाम हूं, बाक़ी मुसलमान वारो कमु असां खां बि टपियल। अब छा था चवनि इंडिया जा गैर मुस्लिम असां त नाले में बदनाम हो, पर मुसलमाननि वारो कमु असां खां। पोइ जेकॾहिं इन शइ ते ॻाल्हाईंदा आहियूं त पोइ दोस्त चवंदा आहिनि त बाबा मुल्हनि खां ख़ुशियूं कंहिंजियूं बर्दाश्त नथियूं थियनि। छा बाबा नथा ॻाल्हायो? थोरो ॻाल्हायो मूंसां थोरो ॻाल्हायो, भउ न कयो, अलाह ख़ैर करे। साल गुज़री वियो, ॻाल्हि आई वई बसि, पर याददाश्त जा होशियार हो। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन लफ्ज़न ते नज़र कयो जेके मिठे मोहम्मद करीम, जेके महबूबा मुस्तफा करीम संजा लफ्ज़ मां तकरीबन हर वाज़ में ॿुधाईंदो रहंदो आ। मिठे महबूबा फरमाया ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मु वला यबका मिनल कुरान इल्ला रस्मु। महबूबा फरमाईंदा मुझे उम्मत जे मथो एड़ो दौर ईंदो नाले जो मुसलमान हूंदो पर कम मुसलमानन वारा कोन हूंदा। मुसलमान जो किरदार भी ॾिस, गैर मुस्लिम जो किरदार भी ॾिस। मुझे कौम जे को ऐसे चवा मुके मथे जे वाले पासे दे वाज़ में ॿुधाई हो भी याद रखजो, हे भी ॻाल्हि याद अची वई आ त ॿुधायां। चए थो मुंहिंजा साईं मूंखे चवण लॻो माइट मुंहिंजी कराची में ड्यूटी हुई, उते हिकिड़े गैर मुस्लिम हिंदुअ जा मुसलमान ॾे 14 लख। घणा लख? 14 लख हिंदू गैर मुस्लिम जा मुसलमान ॾे 14 लख। हिंदू एनसी कराई, एनसी कराइण खां बाद में मां हुन सां राब्तो कयो वञी करे गैर मुस्लिम खे मुंहुं ॾे न त मथां ज़ोर आहे फार कटे करे जेल जे हवाले करे छॾींदो मां। उन टाइम ते कुछ वक्त गुज़रियो, हिंदू चवे थो साईं इस्लाम घुराए करे मूंखां सही वटि पैसा मिली विया। मां चयोमांसि सेठ ख़ैर त आहे, मां हुनखे घुरायो मुसलमान खे, हुन चयोसि मूं वटि कुझु बि कोन्हे, असां विया आहियूं टुटी। अब पाण वटि खजनि जी सूरत हाली आहे न? हा साईं नथा ॻाल्हायो बाबा, मुंहिंजो त केॾे बि कर्ज़ कोन्हे। हा न छो था मुंहिंजो केॾे बि कोन्हे, बाक़ी हिकु भेरे पाण ॾे अथव त उहो पाण खे सुञाणियो था। चइसे असां खजनि में असां वटि इहा सूरत हाल आहे, छो न टुटूं जॾहिं सॼो सुबुह खां वठी करे शाम ताईं धंधो ई व्याज ते हलियो वियो। इहो बि त चऊं न, इहो बि त सोचूं न। असांखे एडवांस में हली पैसा मिलनि पोइ वाणियो वधे डुकंदो।
ॿ बोरियूं हिक जाइ ते लाइ बियूं, 3 बोरियूं हिक जाइ ते लाइ बियूं, वाणियो दर पदर सॼो साल रिकार्ड ॻोल्हे त कयईं काथे काथे मां एॾे खणी अॻिते न वेंदुमि इंशाअल्लाह, मां सम्झां थो। चवे थो से मां मुस्लमान खे घुरायो, ओ मुस्लमान मूंखे गैर मुस्लिम हिंदू तुझे सेठ चयो त पैसा मिली विया, तू जो मूंखे चयो त मूंखे ताक़त ई न आहे, मां टुटी वियुमि। हिंदू ने खबर तो जो चयो मूंखे हर हाल में पैसा वठी दे, जेल में विझणो पवई थी, जेल में विझेस। गैर मुस्लिम छा तो चवे, मेतलन जे गोजा मुस्लमान असांजे बि अकीदे जे निहार, उन्हनि जे बि अकीदे जे निहार। गैर मुस्लिम चवे तो साहब इन हमरा मुझे हे न पो कयो, पैसा माफ कर न त मां तुझे दरवाजे ते कुरान तो खणी अचां। ते मुसलमान चयो बियो त मूंखे कुछ भी कोने, न को मूं वटि वसम थी, न को ताक़त थी, नथो माफ़ करे त मां कुरान पाक तो खणी अचां, पोइ भले तुझी मर्ज़ी। मां हिंदूअ खे चयुमि हुन तोखे इहो लफ़्ज़ चयो कुरान पाक खणी थो अचां, छाजे करे तू चवे थो मूंखे मिली विया। हिंदू चवे थो सही मां ॿियो छा ॾिठो आहे, तरफ़ जो कुरान ॾिठो आहे। हिंदू तवे तो बे मां कुछ भी कोन ॾिठो आहे, तरफ़ जो कुरान पाक ॾिठो आहे। हिंदू जा लफ़्ज़ माट ॿुधाए पो चवे, पोइ हिंदू पो चवे हिन जे करे दुनिया हले थी। ते साहब कुरान पाक जे करे त दुनिया हले थी। मुझे दर ते कुरान पाक खणी आयो ऐं मां मोटायां पो त मां इंसान ई न आहियां न। हिन चयो ॼणु त खणी आयो, मां माफ़ करे छॾिया। इन ते भी नजर कर, वरी थोरो पाण ॾे भी नजर कयूं त काथे कम पातो। मां घणी कोशिश कयमि त मां जो कुछ जल्दी पहुचा वञी, ओ कोट लालूअ खां बि हेठि, क्योंकि अॻे में वीचारा उन्हनि जा प्रोग्राम दोस्त जा वरतला, कोट लालू, उन खां बाद में वरी शोडाओ खां बि हेठि हिकिड़े वीचारनि राजपूतनि जो प्रोग्राम हो। कोशिश त कंदा हूं त वायदे ते माण्हू पहुचे, पर इंसान आहे। ऐं तव्हांजी बि अलाह ॿुधी पछाड़ी में टेम थोरो हूंदो, तव्हांजो बि बचाव थी वियो। अल्लाह सही छल असां मुसलमाननि खे सही मुसलमान, हे त हिंदू हो, हिंदूअ जो इहो किरदार छड़ो मुसलमान। हे लफ़्ज़ चेसि माफ़ कर न त कलाम अल्लाह दरवाजे ते खणी अचां थो। असां त जेको कलाम अल्लाह असां हालत जरदा कयूं, जीअं तव्हां सभु लिखियल पढ़ियल समझदार हो, मथे इलाक़नि में तव्हांजो ताल्लुक आहे। मींहनि में बि क़ुरान पियो आहे, उस में बि क़ुरान पाक पियो आहे। कलाम अल्लाह सारनि जे करे त रखी वियो, कलाम अल्लाह कणक जे करे त रखी वियो, पाण तबीअ खां बचण जे लाइ, बचण ॿारनि खे बचाइण जे लाइ पंहिंजे अंदरि कमरनि में मौजूद आहे। जीअं पिसान अल्लाह जो कलाम अल्लाह मींहं में पिसे थो, मींहं भी इन जे मथां, उस भी इन जे मथां। पोइ जॾहिं हिन कलाम अल्लाह सां इहा हालत कई आहे, पोइ जेका असां सां हालत आहे उहो बि त जग जहान ॾिसे थो। अजीब मंज़र ॿुधायो, हिकिड़े धक में शभाती घर जा हलिया विया, बनियाणी बि हुन जी वीचारे जो फौत थी वियो, पुटड़ो बि हुन हमरा जो फौत थी वियो, पाण बि फौत थी वियो, हुन जी घरवारी बि फौत थी वई। अल्लाह अकबर, घर तो हुयो पर घर जे रहण वारा सभई हलिया विया। वारीअ संदा कोट अॾे अॾी दे केतिरा, कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं मड़ मुकाम में। पखिन पोखी पोख पर पखी पण हुया परदेसी, लगी अड़ी हीर जो पखी पकल पोख छॾे हलिया वया। हाय वो केॾो नजीब मंज़र हूंदो, जंहिंजा अबे जो भी लाश पियो हूंदो, अम्मा जो भी लाश पियो हूंदो, हेॾो पुट जो भी लाश पियो हूंदो, हेॾो भी न्याणियुनि जा भी लाश पिया हूंदा। जंहिं टाइम ते उहा हक़ीक़त ॿुधाइनि पिया त साम्हूं टेलो थो अचे, हमरा हेॾो कार थो काथी वञे, यार खे पतो ई न पियो इज़राइल काॾों वधी वयुसि। आम्हूं साम्हूं वञी करे टेले सां टकर जोड़ाई, कार टेले जे हेठो टपी वई, कार खे टुकर टुकर करे कपे केचन सां ॿाहिरि कढियमि।
एड़ा कट रखणी आया कार त टुकर टुकर करे बाहर कढियो कहीं बार जो उज़ो सलामत न हो कंहिंजी बाह कोन हुई कंहिंजो उज़ो कोन हो रता वेता लगा पिया शही ॼणा हिक ई जाइ ते वञनि त कहिड़ो न दुखदायक मंज़र हो हाय जेकॾहिं माण्हू जा अंदर दिलि फाटी पवे हा त फाटी सघे पई जिगर फाटी पवे हा त फाटी सघे पियो पर केतिरा बदनसीब अहिड़े जाइ ते जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां असांजी शकिल ते इंसाननि वारी रही आहे जानवर खां असांजा कम टपी विया ॿुधाइनि त अहिड़ी हालत में उन्हनि न्याणियुनि ते नज़र कयूं के ज़ालिम उहे कन चीरे करे मासूम न्याणियुनि जा वाला लाहे विया कहिड़ी जाइ अथव जंहिं जाइ ते मासूम न्याणियुनि जा लाशा पिया कंहिंजो उज़ो सलामत कोन हो न्याणियूं रतो वेहतो हुयूं इन जाइ ते न्याणियुनि वारो बर्दाश्त कोन करे सघे हा मुसलमान त पंहिंजे जाइ ते तो गैर मुस्लिम भी बर्दाश्त कोन करे सघिया के तेरा ज़ालिम हा जिन्हनि उन वीचारनि शहीद थींदड़ न्याणियुनि जा कन चीरे करे वाला लाहे छा इहे किरोड़नि जा वाला हूंदा इन्हनि जे हथनि खे रब करीम ॾिठो हूंदो इन्हनि जे हथनि खे रब करीम ॾिठो हूंदो न्याणियुनि जा कन चीरे जे रब करीम ॾिठो हूंदो जेते मथे वालनि जे लाइ उन न्याणीअ जे गिचीअ में बुराई वारा उहे ज़ालिमान हथ विधा हूंदा न्याणी जा कन चीरिया हूंदा उन टाइम ते अल्लाह बि ॾिसंदो हूंदो पर चवे थो मिलुम रोईदा रब चवे थो मां डर ॾींदो आहियां मां डर ॾींदो आहियां मां डर ॾींदो आहियां पर चवे थो इल्ला बदश रब्बिक लशदीद चवे तो मां सब कुछ ॾिसंदो आहियां जॾहिं मां पकड़ ते ईंदो आहियां न मां अल्लाह जे पकड़ जहिड़ी कंहिंखे पकड़ नहीं मासूम न्याणियुनि जा त कन चीरे वाला लाहे विया उन हमरा जी जो जाती अब आहे अॼु को अहिड़ो आहे जेको सफ़र ते वञे पैसा न हुजनि से मोबाइल न हुजे जॾहिं उन अहिड़े दर्दनाक हालत में उन हमरा खे ॾिठूं त छड़ो कागज़ ऐं शनाख्ती कार्ड पिया रुपयो बि कोन हो मोबाइल बि न ॿुधायूं त करोड़पति हो उनजे घरवारी खे 11-12 लखनि जो सोन पातल हो जॾहिं उन जे लाश ते नज़र कयूं सवाइ हिकिड़े हार जे ॿियो कुझु बि न हो छा थी वियो असां मुस्लमाननि खे छो असां मां इंसानियत छॾाए चुकी आहे मुसलमानियत तो छॾाए वई पर असां इंसानियत भी छॾाए वई अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए बस पोइ अञा कलामुल्लाह जो आवाज़ हले थो तॾहिं रब रहाई वेठो जो महबूब फरमायो जेसि हे रब जो कुरान पाक आहे तेसि क़यामत न ईंदी अल्लाह से इंशाअल्लाह तमाम असां संबूरन जी हाज़िरी खे मक़बूल और मंजूर फरमाए 3 दफ़ा कुल शरीफ पढ़ूं इन गोड़ जा गिरदो नवा जा समूरन जा वड़ा वफात करे विया 3 दफ़ा दुरूद पाक भी पढ़ूं के वीचारा बीमार हुंदा के वीचारा बेरोजगार हुंदा के वीचारा बेऔलादा हुंदा किन जो खोड़ जायज़ उम्मीदों हुंदियूं रब से समूरन जी जायज़ उम्मीदों के पूरो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद lam बिस्मिल्लाह कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम अला हबीबिका खैर खल्क़ि कुल्लिहिम अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम अला हबीबिका खैर कुल्लिहिम अल्लाहुम्मा वसल हाज़िर सवाब ले अरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा वसल हाज़िर सवाब ले अरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा मग़फ़िर लहुम अल्लाहुम्मा अरहम अल्लाहुम्मा अजल कब्रहुम रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह अल्लाहुम्मा अजल कब्रहुम रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह अल्लाहुम्मा नक्कि मिनज़्ज़ुनूब कमा युनक्का सौबुल अब्यज़ मिनद-दनस अल्लाहुम्मा अदखिलहु फ़ी जन्नातिल फ़िरदौस अल्लाहुम्मा अश्फ़ आहातना वक़्ज़ हाजातना अल्लाहुम्मा अश्फ़ आहातना वक़्ज़ हाजातना वअद दयूनना अल्लाहुम्मा ला तंज़ुर इला अमालिना व अफ़आलिना वंज़ुर इला हबीबिका नबीका मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा अश्फ़ अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला शिफ़ाक या रब करीम खोड़ इन मजलिस महफिल में
पंज वक्त नमाज जा पाबंद मौजूद थी, खोड़ मासूम मौजूद थी, खोड़ अशर डालण वारा मौजूद थी। रब करीम इन्हनि जे हथड़नि जे सदके असांजे हथड़नि खे बि मक़बूल मंज़ूर फरमा। या रब करीम असां पंहिंजे अंदर में जाती पाए निहारियूं था, असांजो सेकंड सेकंड ॾोहनि गुनाहनि में भरियो पियो आहे, असांजा 24 कलाक नाफ़रमान में भरिया पिया आहिनि। अल्लाह असांखे हथड़ा खणंदे बि शर्म थो अचे, रब करीम असांखे झोल झलींदे शर्म थो अचे। असां नालायक तुंहिंजा बानणा हूं, तूं जेके असांजे मथां महिरबानियूं करम नवाज़ियूं कयूं, असां उन हिक शइ जो बि हक़ अदा न करे सघियो आहे। रब करीम असांजे गुनाहनि ॾे नज़र कर, असांजे ॾोहनि ऐबनि ॾे नज़र न कर। या अल्लाह तोखे माफ़ करण में मज़ो ईंदो आहे, असांखे ॾोहनि करण में मज़ो थो अचे, तोखे माफ़ करण में मज़ो ईंदो आहे। ए रब करीम असांजा वड़ा हे जहान छॾे करे तुझे रस्ते में राही थिया थी, बयाबाननि में सुता पिया थी। अल्लाह बयाबाननि में सुता पिया थी, कब्रिस्ताननि में ओ सोड़नि कारनि कोठनि में सुता पिया थी। अल्लाह इन्हनि जी या कोठड़ी जन्नत जो बाग बणा, अल्लाह इन्हनि जी कोठड़ी जन्नत जो बाग बणा। रब रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, रब रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। या रब साईं असांजा खोड़ मरीज़ हूंदा, उनखे शिफ़ाए कामिल आजिल नसीब फरमा। या रब साईं असांजा खोड़ बे औलादा हूंदा, उनखे नेक सालिह औलाद नसीब फरमा। या अल्लाह खोड़ जिन जे नियाणियुनि पुटनि जा मसइला मुंझल हूंदा, उन्हनि जे औलाद जा मसइला हल आसान फरमा। या अल्लाह असांजे घरनि में झेड़नि झगड़नि खे ख़त्म फरमा, नफ़रतुनि खे ख़त्म फरमा, मुहब्बतुनि जो ॼार विछड़ा। या अल्लाह असां मुस्लमान जेके मिट माइट ओड़े पाड़े वारनि जे लिहाज़ सां दिलनि में कुदूरतूं थी, अल्लाह उहे दूर फरमा। ए करीम रब दूर फरमा, असांजे ऐबनि ॾे न निहार, असांजे गुनाहनि ॾे न निहार, असांजे ग़लतियुनि ॾे न निहार। ए अल्लाह तोखे, ए अल्लाह तू काबतुल्लाह ॾे निहार। ए अल्लाह साए गुंबद में आराम करण वारे मिठे मोहम्मद रसूलुल्लाह ॾे निहार। या रब करीम उन रोज़े वारे महबूब जे सदके असांजे ग़लतियुनि गुनाहनि खे माफ़ फरमा। या रब करीम काबतुल्लाह कलामुल्लाह जे सदके असांजे ग़लतियुनि खे माफ़ फरमा, असांजे ऐबनि खे माफ़ फरमा। मुस्लमाननि जी मदद फरमा, कुरान वारनि जी मदद फरमा। या अल्लाह दीन वारनि जे मथां जेके हालतूं हली रहियूं आहिनि, दीनदारनि जे लाइ जेके मसइला पैदा थी रहिया आहिनि, या अल्लाह तूं दीनदारनि जी हिफ़ाज़त फरमा, कलमे वारनि जी हिफ़ाज़त फरमा, उम्मत मुस्लिम खे कलमे वारी हिदायत नसीब फरमा। रब करीम हिन इलाइक़े जे मथां रहमतुनि जा मींहं वसा। हिन प्रोग्राम जिनमें चानी माली हिस्सो वरतो, उन्हनि जे दाणे दाणे खे मक़बूल मंज़ूर फरमा। हे जेके गरीब मिस्कीन पंहिंजा रोज़गार छॾे तुझे कलामुल्लाह जे कचहरी में आया थी, अल्लाह इन्हनि खे ग़ैब मां रोज़ी नसीब फरमा, इनखे ग़ैब मां रोज़ी नसीब फरमा। असांखे नमाज जो पाबंद बणा, असांखे कलामुल्लाह जी तिलावत जो पाबंद बणा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़े मुहम्मद व आलि व असहाबि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर